3 ॾींहं पहिरियां CN+ ते ख़बर नशर थियण खां पोइ लाइव स्टॉक खाते जूं टीमूं पहुची वयूं। ख़बर मूजिबि 3 ॾींहं अॻु CN+ ते ॿोॾि बरसाति खां पोइ फुलिजी भरिसां जानवरनि में बीमारियुनि जी ख़बर नशर थियण खां पोइ लाइव स्टॉक खाते वारनि जूं अखियूं खुली पयूं। ख़बर नशर थियण खां पोइ खाते तहरुक वरितो ॻोठ पुराणो देरो जानवरनि जी वैक्सीन लॻाइण लाइ सहाफ़ी दीदार दस्ती वटि पहुची। ॻोठ में जानवरनि खे बीमारी खां बचाव जूं वैक्सीन कयूं वयूं ऐं ॻोठाणनि खे बीमारियुनि खां बचाव जूं दवाऊं पिणु ॾिनियूं वयूं। जानवरनि जे डॉक्टरनि ॿुधायो त CN+ ते ख़बर नशर थियण खां पोइ दादू ज़िले इंतिज़ामिया हुकुम ॾिनो त CN+ जे नुमाइंदे सां मिली ॻोठ ऐं भरपासे जे मालवंद माण्हुनि जूं शिकायतूं दूर कयूं वञनि ऐं जानवरनि खे बीमारियुनि खां बचाए वैक्सीन कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।